Biology class now, chapter 6, lesson 12, differentiation, फ़र्क़ करणु। आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे डिफरेंशिएशन, फ़र्क़ करणु। एक्सरसाइज नंबर 4 आहे डिस्टिंग्विश बिटवीन द फॉलोइंग इन टेबुलेटेड फॉर्म्स। हेठि ॾिनल कुझु इस्तिलाह ऐं कुझु प्रोसेस आहिनि, उन्हनि जे विच में असां टेबुलेटेड फॉर्म में फ़र्क़ु कंदासीं। नंबर पहिरियों आहे एक्टिवेटर एंड इनहिबिटर। नंबर ॿियों आहे एनाबोलिज़म एंड कैटाबोलिज़म। नंबर पहिरियों एक्टिवेटर ऐं इनहिबिटर में जेकॾहिं टेबुलेटेड फॉर्म में फ़र्क़ु कयूं त एक्टिवेटर जेके हूंदा आहिनि उहे एंजाइम जी एक्टिविटीअ खे इंक्रीज़ कंदा आहिनि। Activators are types of molecules or substances that increase the enzyme activity. Activator उहे molecule या substance सॾिबा आहिनि जेकी enzyme जे सरगर्मीअ खे तेज़ कनि या वधाइनि। Inhibitors, these are the substances or molecules that decrease enzyme activity. Inhibitor वरी उहे molecule या substance थियनि था जेकी enzyme जी activity खे decrease कंदा आहिनि। इनहिबिटर जो लफ़्ज़ इनहिबिट मां वरितल आहे यानी रोकणु, ऐं एक्टिवेटर जो लफ़्ज़ एक्टिवेट मां वरितल आहे यानी कंहिंखे चुस्त करणु। सो एक्टिवेटर एंजाइम खे चुस्त कंदा आहिनि ऐं इनहिबिटर एंजाइम खे रोकींदा आहिनि। नंबर ॿियों डिफरेंस ही आहे त एक्टिवेटर enhances the binding of substrate to the enzyme. एक्टिवेटर छा कंदो आहे त एंजाइम ऐं सबस्ट्रेट जी बाइंडिंग में इज़ाफ़ो कंदो आहे। और इंक्रीज़िस द एंजाइम्स कैटालाइटिक एक्टिविटी, या वरी एंजाइम सां अटैच थी करे उन जी कैटालाइटिक एक्टिविटीअ में इज़ाफ़ो आणींदो आहे। जॾहिं त इनहिबिटर उन जो बदड़ छा कंदो, बाइंड्स टू द एंजाइम और सबस्ट्रेट प्रिवेंटिंग द एंजाइम फ्रॉम कैटालाइजिंग द रिएक्शन। तव्हांखे मालूम आहे त सबस्ट्रेट ऐं एंजाइम पाण में मिलंदा आहिनि तॾहिं ठहंदो आहे सबस्ट्रेट एंजाइम कॉम्प्लेक्स, ऐं पोइ उन सबस्ट्रेट ते एंजाइम पंहिंजो कमु करे उनखे प्रोडक्ट में तब्दील कंदो आहे। इनहिबिटर छा कंदो, या त अची करे एंजाइम सां पंहिंजो बांड ठाहींदो, एंजाइम सां अची करे अटैच थींदो, या वरी सबस्ट्रेट सां अटैच थींदो। ईअं छा कंदो त एंजाइम सां अटैच थियण जे करे उन ते सबस्ट्रेट खे अटैच थियण न ॾींदो, या वरी सबस्ट्रेट ते अटैच थींदो त जीअं उहो एंजाइम सां अटैच न थिए, प्रिवेंटिंग द एंजाइम फ्रॉम कैटालाइजिंग द रिएक्शन। ईअं हू छा कंदो आहे त एंजाइम वारो जेको कैटालाइजिंग रिएक्शन आहे उनखे रोके छॾींदो आहे। मिसाल जे करे असां वठूं, एक्टिवेटर जो मिसाल आहे एलोस्टेरिक एक्टिवेटर्स, कोफैक्टर्स एंड कोएंजाइम्स। हाणे कोफैक्टर्स ऐं कोएंजाइम्स जे बारे में त असां पढ़ियो आहे। इहे नामियाती हिकिड़ा मॉलिक्यूल थियनि था जेकी एंजाइम सां अटैच थींदा आहिनि त उन जी एक्टिविटीअ खे एनहेंस कंदा आहिनि। कोफैक्टर उहे नामियाती ग्रुप हूंदा आहिनि जेकी कंहिं एंजाइम सां परमानेंटली अटैच्ड हूंदा आहिनि, ऐं कोएंजाइम वरी उहे नामियाती ग्रुप हूंदा आहिनि जेकी एंजाइम सां टेम्पररी अटैच थींदा आहिनि। उहो जॾहिं एंजाइम पंहिंजो कैटालाइटिक रिएक्शन कंदो आहे त इहे कोएंजाइम उनखे वरी लीव आउट करे वेंदा आहिनि, उनखे छॾे वेंदा आहिनि। इनहिबिटर जा जेकॾहिं असां मिसाल वठूं त उन्हनि में कॉम्पिटिटिव इनहिबिटर्स अची वञनि था, नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिटर्स अची वञनि था, ऐं अनकॉम्पिटिटिव इनहिबिटर्स अची वञनि था। कॉम्पिटिटिव इनहिबिटर्स जे बारे में असां पढ़ियोसीं त कॉम्पिटिटिव इनहिबिटर उहो हूंदो आहे जेको सबस्ट्रेट सां इन ॻाल्हि में मुक़ाबिलो कंदो आहे त एंजाइम जी एक्टिव साइट ते केरु थो अटैच थिए, यानी अटैच साइट एक्टिव साइट हिकु ई उन ते या त इनहिबिटर कॉम्पिटेट कंदो त सबस्ट्रेट खे हिते अटैच थियण न ॾियां, या वरी सबस्ट्रेट कॉम्पिटेट कंदो। तंहिंजे करे अहिड़ा इनहिबिटर जेकी सबस्ट्रेट सां एक्टिव साइट ते अटैच थियण में मुक़ाबिलो कनि उन्हनि खे चइबो आहे कॉम्पिटेटिव इनहिबिटर्स। ऐं नॉन कॉम्पिटेटिव इनहिबिटर्स असां उन्हनि खे चऊं था, ही इनहिबिटर छा कंदा आहिनि त एक्टिव साइट ते अटैच थियण जे लाइ सबस्ट्रेट सां मुक़ाबिलो कोन कंदा, इहे वञी करे एंजाइम जी कंहिं ॿिए पासे खां अटैच थींदा ऐं पोइ उन जी एक्टिव साइट ते असर विझी उनखे फेराए तब्दील करे छॾींदा, तव्हांजो उन ते सबस्ट्रेट ईंदो, एक्टिव साइट ख़ाली बि हूंदी
पर जीअं त उहा तब्दील थियल हूंदी तंहिंजे करे उन्हनि जो कॉम्प्लेक्स कोन ठहंदो, सबस्ट्रेट ऐं एंजाइम पाण में कोन मिलंदा। साॻियो ई एक्टिवेटर ऐं इनहिबिटर में जेकी फ़र्क़ु आहिनि उहे तव्हां सिंधीअ में बि पढ़ी सघो था। एक्टिवेटर एंजाइम सरगर्मी खे वधाईंदड़ हूंदो आहे, इनहिबिटर एंजाइम सरगर्मी खे घटाईंदड़ हूंदो आहे। एक्टिवेटर सबस्ट्रेट एंजाइम जी बाइंडिंग साइट्स में इज़ाफ़ो कंदो आहे या एंजाइम खे तेज़ रफ़्तार कंदो, ऐं इनहिबिटर वरी एंजाइम जी एक्टिव साइट ते या सबस्ट्रेट सां वञी करे पाण जुड़ंदो ऐं सबस्ट्रेट जी बाइंडिंग खे रोकींदा आहिनि त जीअं उहो एंजाइम सां न मिली सघनि। मिसाल एक्टिवेटर में आहिनि कोफैक्टर्स, कोएंजाइम्स, एलोस्टेरिक एक्टिवेटर्स, ऐं इनहिबिटर में मिसाल आहिनि कॉम्पिटेटिव इनहिबिटर्स, नॉन कॉम्पिटेटिव इनहिबिटर्स ऐं अनकॉम्पिटेटिव इनहिबिटर्स। नंबर ॿियो पेयर आहे असां वटि एनाबोलिज़म ऐं केटाबोलिज़म जो। एनाबोलिज़म असां चवंदा हिकु अहिड़ो मेटाबॉलिक प्रोसेस दैट बिल्ड्स लार्जर मॉलिक्यूल्स फ्रॉम स्मॉलर वंस। एनाबोलिज़म असां चवंदा तामीरी कीमियाई अमलनि खे। तव्हांखे ख़बर आहे त असांजे जिस्म जे अंदरि जेकी बि कीमियाई अमल थियनि था तिन खे असां मेटाबोलिज़म चवंदा आहियूं, ऐं मेटाबोलिज़म ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकिड़ी थींदी आहे एनाबोलिज़म, ॿी थींदी आहे केटाबोलिज़म। एनाबोलिज़म चवंदा असां तामीरी अमल खे, केटाबोलिज़म चवंदा तोड़ फोड़ वारे अमल खे। एनाबोलिज़म जीअं त तामीरी अमल आहे तंहिंजे करे छा थींदो त ही मेटाबॉलिक प्रोसेस आहे, हिन जे अंदरि लार्जर मॉलिक्यूल स्मॉलर वंस मां ठहंदा आहिनि। ऐं केटाबोलिज़म इहो बि मेटाबॉलिक प्रोसेस आहे, पर अहिड़ो जंहिंमें ब्रेक डाउन लार्जर मॉलिक्यूल्स जी थींदी आहे ऐं उन्हनि मंझां नंढा मॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि। एनाबोलिज़म ऐं केटाबोलिज़म में ॿियो फ़र्क़ु ही आहे त एनाबोलिज़म जे दौरान सिंथेसिस ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल्स नेसेसरी फॉर ग्रोथ एंड रिपेयर। असांजे जिस्म जी वाध वीज जे लाइ घुर्बल मॉलिक्यूल कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि, ऐं असांजे जिस्म जी मुरमत वग़ैरह जे लाइ पिणु जेके मॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि उहे एनाबोलिज़म जे ज़रिए तयारु थींदा आहिनि। यानी एनाबोलिज़म जे ज़रिए जेकी वॾा मॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि उहे असांजी ग्रोथ ऐं रिपेयर में कमु ईंदा आहिनि। केटाबोलिज़म जे दौरान छा थियो त लार्जर मॉलिक्यूल जेके स्मॉलर मॉलिक्यूल्स में टुटनि था त उन जे दौरान छा थींदो आहे त एनर्जी पैदा थींदी आहे, यानी केटाबोलिज़म में तवानाई पैदा थींदी आहे ऐं एनाबोलिज़म में वरी कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि जेके असांजी ग्रोथ ऐं रिपेयर लाइ ज़रूरी हूंदा आहिनि। एनाबोलिज़म रिक्वायर्स एनर्जी। एनाबोलिज़म में तवानाई ख़र्च थींदी आहे। हाणे नंढनि मॉलिक्यूलनि मां वॾा मॉलिक्यूल जो तयारु कंदासीं त उन में तवानाई ख़र्च थींदी। केटाबोलिज़म में वरी वॾा मॉलिक्यूल जो टुटंदा नंढनि मॉलिक्यूलनि में तब्दील थींदा त उन्हनि मंझां तवानाई रिलीज़ थींदी। मिसाल जे तौर ते केटाबोलिज़म जो हिकिड़ो मिसाल आहे ग्लूकोज़ असांजे जीव घरड़े जे अंदरि टुटंदो आहे कार्बन डाइऑक्साइड ऐं वाटर में ऐं तवानाई पैदा थींदी आहे। इहो केटाबोलिज़म जो मिसाल आहे। एनाबोलिज़म जो मिसाल छा आहे? हेठां मिसाल लिखियल आहिनि। मिसाल जे तौर ते प्रोटीन सिंथेसिस। असांजे जिस्म मंझि अमाइनो एसिड्स खे मिलाए पॉलीमराइज़ेशन करे उन मां प्रोटीन सिंथेसिस थींदी आहे, प्रोटीन तयारु थींदी आहे। हाणे इहो जेको प्रोटीन जो तयारु थियण जो अमल आहे त अमाइनो एसिड्स जो पाण में मिलणु थियो त उन में तवानाई ख़र्च थींदी। ॿियो एनाबोलिज़म जो मिसाल आहे डीएनए रेप्लिकेशन। डीएनए पंहिंजी नकुल कापी ठाहींदो आहे, डुप्लीकेशन थींदी आहे। ऐं फोटोसिंथेसिस जो अमल आहे जेको ॿूटनि में थींदो आहे, कार्बन डाइऑक्साइड पाणी ॿिन्ही खे खणी करे मिलाईंदो आहे ऐं सोलर जेका तवानाई आहे उहा पिणु उन्हनि सां गॾु बंदि कंदो ग्लूकोज़ जी फॉर्म में। यानी एनर्जी इन में घुर्जे थी त पाणी ऐं कार्बन डाइऑक्साइड खे मिलाए सघिजे, उन मां ग्लूकोज़ तयारु कजे ऐं ऑक्सीजन। केटाबोलिज़म जा मिसाल आहिनि ग्लाइकोलाइसिस, the citric acid cycle and the breakdown of fatty acid, etc. etc. एनाबोलिज़म ऐं केटाबोलिज़म में सिंधीअ मंझि तव्हां फ़र्क़ु सम्झी सघो था। एनाबोलिज़म वॾा मॉलिक्यूल तयारु करण वारो मेटाबोलिज़म जो हिकिड़ो क़िस्म आहे। केटाबोलिज़म वॾा मॉलिक्यूल टोड़ण वारो अमल थींदो आहे। ही पिणु मेटाबोलिज़म जो मिसाल आहे। एनाबोलिज़म में वाध वीज ऐं मरमत जे लाइ पेचीदा मॉलिक्यूल तयारु थींदा आहिनि। केटाबोलिज़म में वरी वॾा मॉलिक्यूल टुटंदा आहिनि त तवानाई पैदा थींदी आहे जेका असांजे जिस्म जे कमकार में इस्तेमालु थिए थी। एनाबोलिज़म ते तवानाई ख़र्च थींदी आहे, केटाबोलिज़म में तवानाई पैदा थींदी आहे। एनाबोलिज़म जा मिसाल आहिनि प्रोटीन सिंथेसिस, अमाइनो एसिड्स मंझां वॾा मॉलिक्यूल प्रोटीन जहिड़ा तयारु थियणु, डीएनए जो नकुल ठहणु या फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब वारो अमल। ऐं केटाबोलिज़म जा मिसाल आहिनि ग्लाइकोलाइसिस यानी ग्लूकोज़ वग़ैरह जो टुटणु, ब्रेकडाउन ऑफ फैटी एसिड्स जो टुटणु वग़ैरह वग़ैरह। असांजो अॼोको लेक्चर
डिफरेंशिएशन इत पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल।